दोस्तों अस्सलाम वालेकुम। जीअं त असांजे स्टूडियो में हिन वक़्तु हॉलीवुड जो अदाकार आयल आहे, उन जो नालो आहे आर्नल्ड शिवाज़ीगर। अचो त उन सां वटि ॻाल्हियूं कयूं। हाय साईं। हा साईं, छा हाल आहे? कहिड़ा हूंदा पिया आहिनि? हा बा बस कहिड़े ई कहिड़े हले सभु ठीकु ठाक। वाह साईं वाह। भला तव्हांजी ॿोली जेका आहे अंग्रेज़ी आहे, तव्हां सिंधी कीअं था ॻाल्हायो पिया? असल में मां पैदाशी सिंध जो आहियां ऐं मुंहिंजो बाबो जेको आहे उहो मीरखान में रहंदो हुयो। अच्छा साईं, वाह साईं वाह। तव्हां सिंध जा आहियो माना? हा जी जी। अच्छा भला तव्हां ॾियो, तव्हांजी उमिरि घणी आहे? मुंहिंजी उमिरि हिन वक़्तु तक़रीबन थींदी 73 साल। साईं 73 साल, त बि तव्हां हीरा था अचो। बसि साईं छा कजे, असांजा पैसा सभु जेके आहिनि पहिरियों ॾिसण खाई था वञनि पिया। असां रुॻो ईअं घुमंदा न। साईं ईअं थोरी आहे, तव्हांजा पैसा कीअं खाईंदा प्रोड्यूसर? तव्हां पाण हिन वक़्तु वॾियूं गाॾियूं, तव्हांखे बंगला न बाबा इहे सभु ॾेख आहे। हा साईं। भला तव्हां इहो ॿुधायो, तव्हांजी कहिड़ियूं फिल्मूं कामयाबु थियूं? साईं मुंहिंजूं फिल्मूं घणियूं कामयाबु थियूं, जंहिंमें पहिरीं फिल्म मुंहिंजी जेका हुई सा कोनान द बारबरेन हुई। जी वाह वाह, कोनान दी बारबरेन मां बि ॾिठी हुई, ज़बरदस्त फिल्म हुई। जी हा, उन खां पोइ वरी जेका आहे 1900 मूं यादि नथो पए मूंखे, शायदि ओतिरो पूरो बि थी वियो आहियां हिन वक़्तु मां। 1984 में टर्मिनेटर फिल्म में मां आयुसि। बहरहाल सुठियूं फिल्मूं कयूं। 1999 में जेका फिल्म ठही न मुंहिंजे ख़्याल में यादि नथो पए। हा साईं हा, इहा फिल्म जेका एंड ऑफ डेज़। हा एंड ऑफ डेज़, उन में बि किरदारु सुठो, पर उहा फिल्म फेल हुई भाउ। पोइ छा थियो हुनजो? बसि फेल वरी छा कंदासीं, पैसा खाई विया प्रोड्यूसर सभु। असां मिड़ई लाॿाॾा खाईंदा पिया थो हेॾे होॾे। अच्छा साईं, लाॿाॾा खाईंदा पिया थो। भला ॾियो हाल वाल, तव्हांजी जेका फैमिली बैकग्राउंड, तव्हांखे घणा ॿार आहिनि? अबा मूंखे 5 ॿार आहिनि। हिकु पुटु तोखां बि वॾो आहे। कॾहिं पंहिंजी घरवारी सां तव्हां? यार इहा ॻाल्हि न पुछ मूंखां, मुंहिंजे घर वारे सदाईं ढेड़े में पूरी। हिन वक़्तु बि सभु टीम टबा फिरी करे मूंखे ॾिने त हाणे तूं पूरो थी वियो, हाणे वञी काथे ॿिए हंधि वञी रहो। वॾी महिरबानी साईं। भला को पैगाम को ॾियो माण्हुनि खे। मुंहिंजो पैगाम इहो आहे त जेके बि नंढा वॾा जेके बि आहिनि, जेके बि नौजवान आहिनि, सभु उहे पढ़नि, स्टडी कनि चङी तरह ऐं तरक़ी कनि। वॾी महिरबानी।